अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलाम अला सय्यिदिल मुरसलीन वाला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिही व अहले बैतिही अजमईन अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वमा अर्सलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सभी साथी दिल जे मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां साईं ते दुरूद पाक पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिही व अहले बैतिही अजमईन। वाजिबुल एहतराम गोठ कदलो खान है गिरदो नवाजा दोस्तों मुसलमान भाइरों
रब पाक जा तव्हां सां गुनहगारनि ऐबदारनि बदकारनि जे मथां अणगणिया एहसान ऐं महिरबानियूं। जय रब पाक तव्हां असांखे हिन अज़ीम शान बेमिसाल सालाना कॉन्फ्रेंस में घुराए करे कुरान पाक जो दीदार भी करायो आहे ऐं कुरान पाक जे ॻाल्हियुनि जे ॿुधण ऐं ॿुधाइण जी तौफ़ीक़ अता फरमाई आहे। अल्लाह साईं असांजे मर्द मुजाहिद खादिमे ख़त्मे नबूवत रसाई मोहम्मद सिद्दीक दामत बरकातुहुल आलिया जंजी मेहनत ऐं कावश के कबूल ऐं मंजूर फरमाए। अल्लाह साईं शद तव्हां असां समूरन गुनहगारनि जी हाज़िरी कबूल ऐं मंजूर फरमाए। शाम जो पोयों पर आहे, सुबुह खां वठी करे अवां सॼो ॾींहुं ॼमी करे अल्लाह साईं जो क़ुरान पाक ॿुधो आहे। अञा असांजा ॿ महिमानाने गिरामी पोइते रहियल आहिनि। वक्त ऐं टाइम जी नज़ाकत के ॾिसंदे अवां दोस्तनि जे साम्हूं ॿ टे ॻाल्हियूं अर्ज़ रखबियूं। लाइट त बंदि कजाए, शुक्र लाइट बंदि कजाए। रबियुल अव्वल जो भलारो महीनो जारी ऐं सारी आहे। जीअं ई रबियुल अव्वल महीने जो रहमत वारो चंड नज़र आयो आहे, तीअं अवां सुबुह शाम मंझंदि ऐं राति आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सना ज़िक्र ख़ैर खे ॿुधंदा रहो था। हिकु आहे जश्न मुस्तफ़ा, ॿियो आहे मशने मुस्तफ़ा। जश्न मुस्तफ़ा मल्हाइण सवलो आहे, मशने मुस्तफ़ा ते हलण कुझु ॾुखियो आहे। रबियुल अव्वल जो महीनो फ़क़त आका साईं जे विलादत जो महीनो नाहे। रबियुल अव्वल जे महीने में आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत बासादत भी थी आहे। रबियुल अव्वल जे महीने में आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के रिसालत भी मिली आहे। रबियुल अव्वल जे महीने में आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको पंहिंजनि अजीजन करीबन जे दुखन तकलीफुन जे करे जेके अबाणा घर छॾिया हा, मको पाक छॾियो हो, जंहिंखे हिजरत जे नाले सां यादि कंदा हूं। जॾहिं आका साईं मदीने पाक में दाख़िल थिया हा त उहो महीनो बि कुझु तव्हां बि ॻाल्हायो, तव्हां बि न ॻाल्हाईंदो, ख़बर अथव को बि महिमान अची वियो त मां बि आख़िर दावा न कंदो आहे। महबूब साईं जॾहिं मदीने पाक में दाख़िल थिया हा, उहो महीनो भी रबियुल अव्वल जो हो। वरी महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं हीअ दुनिया छॾे रोज़े पाक में आरामी थिया, जंहिंखे रहलत ऐं वफ़ात जे नाले सां सॾियो वेंदो आहे। साईं जन जी रहलत भी रबियुल अव्वल जे महीने में थी। साईं जन जी वफ़ात रबियुल अव्वल जे महीने में थी। सभु चवनि था सुभान अल्लाह, मरी वियासीं। सुबुह लाको वाइद ॿुधो अथव, वरी भाड़े छोरा बस करे अब साईं जी वफ़ात ते सुभान अल्लाह कबी पाण काॾे वञे। जेके वॾड़ा वेठा हो भला उन्हनि जो तो तवज्जो हुजे न, ॾाढा कणी छोरनि जो ख़ैर आहे। कंहिं जाइ ते सुभान अल्लाह कबी, कंहिं जाइ ते सुभान अल्लाह, हवा हर जाइ ते सुभान अल्लाह। हिकु त मूंखे छोरो नज़र बि नथो अचे। तवज्जो कयो, विलादत में फ़क़त खुशी थी,
रिसालत मिलण खां बाद में जेके महबूब ते इम्तिहान आया उहे महबूब खां सवा ॿिए जे सहण जी ताक़त। चलो हिकिड़ो इशारो तो कयां, ॿिया त खोड़ सदमा मिलिया जॾहिं आका सैयद नबूअत जो ऐलान कयो हो, क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह जो नारो हयो हो, तबलीग शुरू कई। उन ला इलाहा इल्लल्लाह जे तबलीग जे करे जेको साईं जन खे पहिरियों दिल्ली सदमो आयो, उहो जेके औलाद वारा वेठा हो उहे त समझी सघनि था, जेके एहसास वारा वेठा हो उहे त समझी सघनि था, जेके इंसानियत वारा वेठा हो उहे त समझी सघनि था। ऐं तव्हां सभु इन ॻाल्हि खे समझो था, जेके पुटड़नि वारा न्याणियुनि वारा वेठा हो, पुट जो धक्को सूर बर्दाश्त थी वेंदो, पर न्याणीअ वारो सूर बर्दाश्त। रसूलुल्लाह साईं खे रिसालत जे ऐलान करण खां बाद में पहिरियों जेको सदमो मिलियो उहो उतबा ऐं उतैबा जेके महबूब साईं जा सौट रहा, जिन खे महबूब जूं न्याणियूं निकाह में ॾिनल हुयूं, अञा रुख़सती न थी। हिक जो नालो बीबी रुकैया हो, ॿिए जो नालो बीबी उम्मे कुलसूम हो। साईं जो साॻो ई चाचो अबू लहब जेको विलादत ते जश्न पियो मल्हाए, ख़ुशियूं पियो करे, जेको मिठाइयूं पियो विराए, पर जॾहिं मशीन जो नालो आयो, जॾहिं कलामुल्लाह ऐं तौहीद जी ॻाल्हि थी, साॻो ई चाचो पंहिंजे पुटनि खे विहारे करे चवे थो त मां घर में तॾहिं वेहण ॾींदो मां मुंहिंजा पुट तॾहिं हो जॾहिं हाणे जो हाणे तव्हां मिठे मोहम्मद जे न्याणियुनि खे तलाक ॾियो। औलाद वारा मां तोखों तो पुछा कया, आहे को रहम दिल जेको चवे त मूंखे न्याणीअ जो इहो सूर बर्दाश्त थी वेंदो। महबूबा मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन तफसीली मंज़र ॾे मां तव्हां खे नथो वठी वञां। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। रिसालत खां बाद में जेको महबूब साईं खे पहिरियों सदमो मिलियो, ॿिनि न्याणियुनि जी तलाक। हे जुमलो ज़रूर चवंदो, अबू लहब, अबू लहब तू बदबख्त आ, तू बदनसीब आ। उतबा तू निभागो आ, बदबख्त आ, बदनसीब आ। उतबा तू बदबख्त आ, बदनसीब आ। सॼे दुनिया जे औरतुनि ते नज़र कंदो तव्हां खे मिठे मोहम्मद करीम जहिड़ियूं न्याणियूं काथे ई नज़र न ईंदियूं। अबू लहब तोखे कहिड़ी ख़बर रुकैया जो मक़ाम छा आहे? अबू लहब तोखे कहिड़ी ख़बर बीबी उम्मे कुलसूम जो मक़ाम छा आहे? रब करीम सदमो भी ॾिनो, महबूब जे दिल मुबारक खे सदमो भी पातो। हिक न्याणी नाहे, ॿ न्याणियूं आहिनि। अल्लाहु अकबर। न्याणियुनि जो क़सूर भी कोन्हे। छो मां त हीअं चवंदो आहियां, सॼी दुनिया जे औरतुनि खे कठो कर, आका साईं जे न्याणियुनि जे कदमनि खे जेका दज़ लॻी आहे, उन दज़ जे बराबर भी न थी सघंदी। ॿियो शान त छा, पर आका जे न्याणियुनि जे कदमनि खे जेका दज़ लॻी, उन दज़ जे बराबर भी तवज्जा कंदो हल, तवज्जा कंदो हल। त ॿ टे ॻाल्हियूं अर्ज़ कंदो हल। न्याणी जो क़सूर भी कोन्हे। हा, अबे जो हिकिड़ो क़सूर आहे। अबे जो कहिड़ो क़सूर आहे जो अबो चवे थो क़ूलू ला इलाहा। अबो भी त ईअं थो छड़ो चवे, महबूब साईं जी ज़ात ऐलान थी करे ला इलाहा इल्लल्लाह। ओ मके वारो, 40 साल मां तव्हां वटि रहियो में कॾहिं बि अहिड़ी ॻाल्हि न कयमि। 40 साल तव्हां मूंखे आज़मायो, कॾहिं बि ज़बान ते कूड़ न ॾिठो, कॾहिं बि धोखो कोन ॾिठो। हाणे जॾहिं मथां हुकुम थियो आहे, अल्लाह जो न्यापो थो पहुचायांव। अल्लाहु अकबर। अबे जे न ला इलाहा
इल्लल्लाह ऐलान जे करे बीबी रुकैया सान के तलाक मिली, बीबी उम्मे कुलसूम सान के तलाक मिली। मुझो विजदान तो चवे पियो, मुझो ज़मीर तो चवे पियो, जॾहिं महबूब साईं जे कननि मुबारकनि ते ये लफ़्ज़ पाता हूंदा, साईं बदबख्तन तव्हांजे न्याणियुनि खे तलाक ॾिनी। जॾहिं बीबी रुकैया जे कन ते ये लफ़्ज़ पाता हूंदा, अबे तशरो ला इलाहा इल्लल्लाह जी ॻाल्हि कई, छो असांखे हुननि तलाक ॾिनी। महबूब साईं जे मां उन सब्र जे मथां कुर्बान वञा। इते हे बि जुमिलो चवंदो मां, यार थोरो जुमिलो कोड़ो हूंदो पर ज़रूरी तो सम्झा मां। अबू लहब जेकॾहिं महबूब सां न पुॼी सघियो, उतबो जेकॾहिं महबूब सां न पुॼी सघियो, उतबो जेकॾहिं महबूब सां न पुॼी सघियो, बाबे सां न पुॻा पर उन्हनि न्याणियुनि मां कसरां कढियूं। मुझे जुमले के समझ जाए, मुझे जुमले के अबे मोहम्मद करीम सां न पुॼी सघियो, अबू लहब महबूब साईं सां नथो पुॼी सघे त न्याणियुनि मां थो कसरां कढे, उतबो नथो पुॼी सघे त आका जे न्याणीअ खे तलाक, उतबो नथो पुॼी सघे त आका जे न्याणीअ खे तलाक। तवज्जो कर, जेकॾहिं मां हीअं चवां अॼो की हालत बि आ घणी थींदी आहे, जेकॾहिं को भाउ सां न पुॼी सघंदो उन जे भेण मां कसर करंदो आहे, जेकॾहिं को अबे सां न पुॼी सघंदो आहे उन जे न्याणीअ मां कसर करंदो आहे। पोइ हे जुमिलो तो चवां, चइबो त अबू लहब जी रूहान औलाद हले थी। माला छा चई, माला छा चई, जेकॾहिं अबे सां तूं न पुॼी सघे कंहिंजे सां ऐं उहा कसर तूं न्याणीअ मां कढे, कंहिंजे भाउ सां न पुॼी सघे उहा कसर उन जे भेण मां कढे, इहो तुंहिंजो कमु त न हो, इहो त हो अबू लहब वारनि जो कमु। तूं काॾे थो वञे? हाणे जुमिलो सम्झे? अल्लाह सही जल सां तव्हां समूरन कलमे पढ़ंदड़ मुसलमाननि खे मिठे मुहम्मद साईं जे सीरत जे मथां हलण जी तौफीक अता फरमाए। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे न्याणियुनि खे जॾहिं इहा ख़बर पती हूंदी असांखे तलाक मिली आहे ऐं औलाद जे लाइ छपर ऐं शाम पीउ माउ हूंदो। तवज्जो कर, दिल थी चवे, मुझो ज़मीर तो चवे, मुझो विजदान तो चवे, ॼण बीबी रुकैया साईं जे भाकुर में आई हूंदी। मुझो विजदान तो चवे, बीबी उम्मे कुलसूम भी साईं जे भाकुर में आई हूंदी। ॼण सॼे पासे ॾो हिकिड़ी न्याणी बीठी आहे, खॿे पासे ॾो ॿी न्याणी बीठी आहे। अल्लाहु अकबर, ॿिन्ही न्याणियुनि जे अखरनि में लुड़क हूंदा, बिनी न्याणियुनि जे अखरनि में लुड़क हूंदा। ऐं पोइ बि कहिड़ो आहे जंहिंजे लाइ रब साईं फरमायो मा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। जेको परावन बच्चन जे करे रोईंदो हो, जेको परावन काफरन जे बच्चन जे करे पंहिंजो आराम विञाईंदो हो, जेको काफरन जा बच्चा खणी करे तड़ो कराए पंहिंजे घर में पोइ आरामी कराए, अॼु न महबूब मुहम्मद जे न्याणियुनि जे मथां घड़ी अची वई आहे। मुंहिंजो विजदान तो चवे, महबूब भाकुरनि में भरे करे आका साईं जे नबूवत वारे नेणनि मुबारक मां लुड़क मुबारक किरंदा हूंदा। ऐं तवज्जो कर, इन्हनि टिनी जे रोअण खे रब बि ॾिसंदो हूंदो। केरु? ॼणो रब बि मलाइकनि खे चयो हूंदो, मलाइको मुंहिंजे मोहम्मद जो रोअण ॾिसो था। मुंहिंजो विजदान तो चवे, रब बि हीअं मलाइकनि खे चवंदो हूंदो, ओ मलाइको मुझे महबूब जो भाकुर पंहिंजे न्याणियुनि खे ॾिसो कीअं तो पंहिंजे न्याणियुनि खे दिलि जायूं ॾे। मालूम थियो रिसालत जे करे बि महबूब साईं खे सदमा मिलिया। हा बुज़ुर्गनि त हे जुमिलो लिखियो आहे, सबबु ठहियो महबूब खे सदमा मिलियो, पर रब खे ख़बर हुई उतबो बदबख्त हुआ, उते बदबख्त हुआ। जेकॾहिं रुकैया जे लाइ घोट पसंदि आहे त रब खे सुणो उस्मान पसंद,
जे करे बीबी उम्मे कुलसूम जला घोट रब वट पसंद हो तो सुनो उस्मान उतबा तू बदबख्त उतबा तू बदबख्त अबू लहब तू दुनिया दुनिया पंजे पुटन के जारा पर वो मकाम न मिलदई जेको मिठे मोहम्मद जे न्यान के रब मकाम दिनो वो साईं ला इलाहा इल्लल्लाह जे करे दिल में सदमा सठा ना हाँ वा बे के चयो त ननी न्याण के ये त न चयो न त मुंह जे करे तवा के तलाक मिली न महबूब सैयद दिल जायूं दिनियूं हुंदियूं महबूब सैयद पांजे न्याणन के भाकुर पाता होंदा महबूब सैयद पांजे न्याणन जो पेशानियूं चुमियूं हुंदियूं महबूब दिल जा दिनी हुंदी और कया गलती न कर थी सके तो रब वट को वधीक लिखो लिखला ओ मैं कुलसूम न्याणी गलती न कर थी सके तो रब करीम वटाना वधीक लिखो लिखला अल्लाह अकबर मां सदको वना जे करे मन पासे दे हलियो वना नजर कंदे त महबूब से जी जिंदगी लुड़कन सां भरी पई दिक्कत नजर कंदे महबूब जे घर में तोखे लुड़क ही लुड़क नजर ईंदा कदे महबूब जे अम्मा साईं जे अखियुनि में लुड़क टाइम तमाम मुख्तसरा टाइम के दिसी करे मां बाटे गालियों अर्द को रखणो चाया जे टाइम ते महबूब संजी विलादत बासादत या उन घड़ी के थोड़ो बयान तो करना चाया साईं जे विलादत वारे टाइम ते डाडो अब्दुल मुतल्लब भी डाडो खुश लगो पिया डाडी फातिमा साण भी डाडी खुश लगी पिया चाचा भी खुश लगा पिया न चाचू भी खुश लगी पियन पर हिकड़ी औरत आ जंहिंजे हथनि में महबूब मोहम्मद करीम जंहिंजे अखियुनि मां पानी वहे थो पियो बच्चो भी हथ में आ अखियुनि मां पानी वहे थो उहा केर औरत आ उन जो नालो अम्मा आमिना उन जो नालो छा आहे अम्मा ओ जी जल अम्मा हे रोण जो टई मनाए ही खरीद खिलन जिया रब करीम तोखे बच्चो दिनवा जय बच्चे जे ला 9 महीना तू खुशखबरियों बुधंदियूं रहे पई सागो ही बच्चो रब करीम तोखे दिनवा तू पाण चवंदियां जॾहिं मां जबल जे भरसां गुज़रंदियां त जबल भी सलाम कंदा अम्मा तू जो चयो वण जे भरसां गुजरा त वण भी सलाम पाकन अम्मा जी जल वण भी सलाम पाकन अम्मा जबल भी सलाम कन छाजे करे थी रोए अम्मा जी जल थी चवे ओ मुंहिंजा अब्दुल मुतल्लब अॼु जे करे तव्हां खुश जाओ मूंखे भी खुशी आहे पर हिन ते मथे मूंखे तुंहिंजो पुटु अब्दुल्लाह यादि पियो बाबा इन टेम ते मूंखे तुंहिंजो पुटु अब्दुल्ला यादि पियो आहे वा तव्हां वॾड़ा वेठा हो जॾहिं बि ख़ुशीअ जी घड़ी हूंदी आहे त वॾो यादि अची वेंदो आहे कंहिंजो पुटु पाण जे थो उनजो जेकॾहिं अबो वफ़ात थियल हूंदो आहे न घोट खे हार पातल हुजनि सभु कुझु हुजे बोस्की जो वॻो हुजे पर घोट जे दिलि में उणतुण त अबे जी हूंदी आहे भाव जेकॾहिं कंहिंजो वफ़ात कयल हुजे न उनजे दिलि में उणतुण त उन भाव जी हूंदी न सो ख़ुशीअ जे टेम ते उन घड़ीअ में सभु खिलनि पिया पर अमड़ रोए पई उहा अमड़ आमना साण जेके हज़रत अब्दुल्ला चई वियो हो लंबो किस्सो आहे हर साईं जन अची विया आहिनि मां साईं जन खे इंतज़ार नथो करायां हज़रत अब्दुल्ला खे चए अब्दुल्ला पोयां महीना आहिनि तू न वञ तू एतिरे हुज हज़रत अब्दुल्ला तो चए आमना मां लंबो सफ़र न कंदुमि मां डिघो सफ़र न कंदुमि चवां तो ॿाहिरि मुल्क जो जीअं वापार तो थी अचां 2-3 रुपया बि ठाहे अचां तुंहिंजे बच्चनि जे लाइ तोहफ़ा बि वठी अचां अब्दुल्ला तू त चवे थो मोटी ईंदुमि पर इहो तुंहिंजो अहिड़ो सफ़र आहे जो वेंदे त वरी न मोटंदे
उहे वायदा याद पा पवन, उहे ॻाल्हियूं याद पी पइन। महबूब जे विलादत जो महीनो रबियुल अव्वल आ। विलादत जे महीने में तोखे मूंखे सबक तो मिले, शिरक न कर, 5 वक्त नमाज जी पाबंदी कर, चेहरे ते महबूब जे सुन्नत के सजाए, पेट जिस्म के हराम खां बचाए, न्याणी पणाए, भेनण के हक दे, पंहिंजे घर सां भलो हल, गरीबन मिस्कीन जी मदद कर। अल्लाह सही मूंखे भी अमल जी तौफीक अता फरमाए, अवां के भी अमल जी तौफीक अता फरमाए। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।